अस्सलाम वालेकुम। मज़ाक़ी बॉयज़ चैनल सां गॾु मां आहियां जो पंहिंजो होस्ट जाबिर शाह। ऐं नाज़रीन, अॼु मां तव्हांखे ॿुधाईंदुसि हिकु बहितरीनु अदाकार ताहिर मोलाई जे बारे में। ऐं नाज़रीन, हिन जो शोबिज़ में बचपन जो शौक़ु हुयो। हिन 7 सालनि जी उमिरि में हिकु ॻोठ में हिकु नंढिड़ो ड्रामो कयो। ऐं नाज़रीन, हिन जी तालीम अञा ताईं जारी आहे। ऐं नाज़रीन, हुन खां पोइ हिन जा तमामु घणा ड्रामा थियल आहिनि। हाणे ताज़ो हिन जो ड्रामो थियल आहे मां अदाकार थींदुसि यूट्यूब चैनल ते खजू, जंहिंमें खजू डायरेक्टर हुयो ऐं उन हिनखे किरदारु ॾिनो हो। उन जो ताज़ो ड्रामो थियल आहे मां अदाकार थींदुसि। कातिल, कुर्बानी, इहे हिन जा ड्रामा थियल आहिनि। अञा शोबिज़ में हिन जो कमु हलंदड़ आहे, पर अञा हिनखे किथे टीवी में चांस न मिलियो। काई ऑफर हिनखे न आई आहे। हीउ तमामु सुठो माशाल्लाह अदाकार आहे, बहितरीनु कॉमेडी अदाकार आहे, हर अदाकारी करे थो, पर हिनखे अञा ताईं को टीवी में हिन कोई बि ड्रामो न ठाहियो आहे। हिनखे चांस कोई न मिलियो आहे, न कोई ऑफर आई आहे। बाक़ी असद कुरैशी सां हिन जा तमामु घणा ड्रामा थियल आहिनि। नाज़रीन, हाणे असांखे ॾींदा इजाज़त, वरी इंशाअल्लाह मिलंदासीं कंहिं ॿिए वीडियो में।